कहाणी 17 रोबोट। कुछ घड़ियों अॻु जॾहिं गोश्त पोश्त रत वहंदड़ वहक ऐं साइकीअ वारो इंसानु हो, हवास ऐं अहसास हुयुसि, सोच ऐं लोच हुयसि, उमंगनि ऐं उत्साहनि जा भरियल आत्मा सोचींदे महसूसु कंदी त किथे काफ़का जी मिस्टर की वारी मेटामोरफोसिस वारी हालत में त न वञी रहियो आहे। पर सुरत संभालींदे उन ते वीचारींदे नतीजो कढियाईं त ही उहा काया पलट कान आहे, छाकाणि त मिस्टर की जे हिक कीड़े इंसेक्ट में तब्दीली हिक साह वारे जी ॿिए साह वारे रूप में तब्दीली हुई, जंहिंजी उपटार में इंसानी मिस्टर की जी अंदरूनी सोंझ मौजूदु हुई, जिस्मानी रूप जी तब्दीलीअ जे बावजूदु, ऐं संदसि वीचार वहक जारी हुई जो हिन उन तब्दीलीअ खे सम्झो पिए, वीचारींदे बेवसीअ विचां महसूसु कंदे भोॻियो पिए बेवसीअ विचां, ऐं उन्हनि चंद इंसानी घड़ियुनि जे वीचारो हिकु वारी सुरत सूंझ ऐं अहसास खे पोइ सुतत काया पलट रोबोट। पूरो हॾाऊं पिञिरो रक जो ठहियलु, तंहिं मथां प्लास्टिक या रबड़ जो मास चढ़ियलु, तंतूं या रगूं नीलूं जूं जुड़ियल, दिमाग़ जे मेॼाले मां सोच जी तख़लीक़ी सलाहियत गुण गुम थियल, उन जी जाइ ते ॼण के कंप्यूटराइज़्ड सौंपियल भरियल ऐं सरअंजाम ॾींदड़ कमनि जो मशीनी सिरिश्तो, रूटीन जे कमनि करण लाइ हिसाबनि जी कथ सां इंसानी फिज़ियोलॉजिकल फंक्शन मैकेनाइज़्ड फंक्शन में तब्दील थियल, सवाइ इंसानी गुणनि, अहसासनि, उमंगनि, उत्साह, कावड़, ख़ुशीअ, जज़्बनि, सुर्त, इंसानी मौत जे। आङुरियूं, ॿाहूं, टंगूं, किरंगीअ जी हॾी मशीनी पुर्ज़नि में तब्दील थियल, मशीनी अंदाज़ में सौंपियल कमु कंदड़, वक़्त ऐं विछोटीअ जे अदारक ऐं सुरत खां सवाइ मुक़ररु कयल, सौंपियल नीमनि पटांदड़, सुबुह, मंझंदि, शाम ऐं राति जे वजूद जे अहसास खां सवाइ रूटीन में रोबोट खे सौंपियल कमु, सुबुह भाॼी आणणु, शेव करणु, बस में चढ़णु, आफ़ीस में आङुरियूं मशीनी अंदाज़ में हलणु, मंझंदि मोट मैकेनिकली कपिड़ा बदिलाइणु, खाधो चॿाड़णु, शाम रिक जूं ठहियल आङुरियूं टाइप जे अखरनि ते पवंदड़, टिक टिक टिक, ॿ मशीनूं गॾु हलंदड़, टाइपराइटर ऐं रोबोट, सुबुह लाइ बेज़ा आणणु, अखियुनि जा मणका टीवीअ ते खुतल, हर ॾींहुं जहिड़ो हर शाम जहिड़ी, वक़्त ऐं विछोड़ीअ जी सुरत ऐं अहसास खां ख़ाली, इंसानी हयातीअ जे वजूद हुजण खां बेसरतो, अणॼाण, चुरंदड़ पुरंदड़, हरकत कंदड़ मशीनी इंसान।